Ask Mufti Mujib Rahman. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया वल मुरसलीन व अला आलिहि व सहबिहि अजमाइन इला यौमिद्दीन। काफ़ी सवाल पहिरियों बि असां रिकॉर्ड करे चुका आहियूं ऐं इंशाअल्लाह अॼु असांजो सवाल नंबर सेक्शन 41 रिकॉर्ड थिए थो। सभ खां पहिरियों जेको सवाल आहे, अगरि घरवारी उमेद सां हुजे ऐं 9 महीने जो उनखे हमल बि हुजे, छा उन टाइम उन सां बिस्तरी करणु कीअं आहे? घरवारी हामिल आहे ऐं 9 महीनो उनखे बीजी चुको आहे त उन सां बिस्तरी करण में कंहिं क़िस्म जो कोई बि इस्लाम शरीयत मना नाहे कई। ऐं हिकिड़ी ॻाल्हि नोट कई वेंदी त जेकॾहिं 9 महीने में माहिर डॉक्टराणी रोके थी हम बिस्तरी खां मुड़ सके त उन टाइम रुकिजी पवणु इंतिहाई ज़रूरी आहे। छाजे करे त मतां ॿार खे नुक़सानु पवे या औरत खे नुक़सानु थिए, उन सूरत में बंदो रुकी सघे थो। पर जेकॾहिं माहिर डॉक्टराणी बिल्कुलु कंहिं क़िस्म जो कोई बि मना नाहे कई त जेसिताईं औरत खे ॿारु पैदा नाहे थियो उन टाइम ताईं मुड़ुसु जेको आहे उन सां बिस्तरी करे सघे थो ऐं इस्लाम कंहिं क़िस्म जी कोई बि ममानत नाहे ॾिनी इन मसइले जे अंदरि। साईं, टिकटॉक जी कमाई कीअं आहे? अच्छा, उन जे अंदरि जेकॾहिं को गाना हलनि था या अहिड़ी तरह फिल्मुनि जो को सीन हले थो या औरतुनि जा वीडियो हलनि था, उन एतबार सां त उहा कमाई जेको आहे दुरुस्त न आहे, बल्कि हराम आहे। बाक़ी कोई बंदो इस्लामी नॉलेज ॾिए थो, इस्लामी मालूमात ॾिए थो, उन एतबार सां जेकी उहा कमाई अचे थी उहा बिल्कुलु ठीकु आहे ऐं दुरुस्त आहे। प्लस में उन सां हिकु ॿियो बि शर्त आहे त उन में जेके एड हलनि था उहे एड फ़ोश वारा न हुजनि ऐं न ई औरतुनि वारा एड हुजनि, त उहा कमाई बिल्कुलु जेको आहे दुरुस्त थी वेंदी। अगरि को शख़्स साहबा सां बुग़्ज़ रखे, छा मस्जिद में उहो आज़ान या तकबीर चई सघे थो या न? काई बि ज़रूरत न आहे अहिड़े शख़्स जी जेको साहबा सां बुग़्ज़ रखे वरी मस्जिद में अची करे आज़ान चवे ऐं मस्जिद में अची करे तकबीर नमाज़ लाइ चवे। कंहिं क़िस्म जो कोई बि ज़रूरत न आहे उन बंदे जी आज़ान चवण खां ऐं तकबीर चवण खां। बल्कि जेको बंदो साहबा सां बुग़्ज़ रखे थो त बिल्कुलु न उन जी तव्हां इक़्तिदा कयो ऐं न ई उन खां आज़ान ॾियारायो ऐं न ई जेको मस्जिद में नमाज़ लाइ उन खां तकबीर ॾियारायो। साहबा हिकु उहा शख़्सियत आहे जंहिंजे मथां एतमाद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात कयो आहे। अबू बकर जे मथां एतमाद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात कयो आहे। हज़रत उमर साईं जे मथां एतमाद नबी जी ज़ात कयो आहे। हज़रत उस्मान साईं जे मथां एतमाद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कयो आहे। हज़रत अली साईं जे मथां एतमाद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कयो आहे। जंहिंजे मथां एतमाद नबी कयो आहे त हर हिकु मुस्लमान खे बि उन साहबी जे मथां एतमाद करणु इंतिहाई ज़रूरी आहे। साईं, जेकॾहिं नमाज़ में ग़लति ख़्यालात अचनि त नमाज़ थी वेंदी या न? नमाज़ बिल्कुलु थी वेंदी। जेकॾहिं नमाज़ में बुरा ख़्यालात अचनि था या ग़लति ख़्यालात अचनि था त नमाज़ ते कंहिं क़िस्म जो कोई बि फ़र्क़ु न आहे पवंदो। हा, कोशिशि बंदो पंहिंजी बनाए त पंहिंजी नमाज़ खे बहितर खां बहितर करण जी कोशिशि करे ऐं पंहिंजो फोकस ऐं ध्यानु नमाज़ जे अंदरि ॾिए। बाक़ी जेकॾहिं कंहिं बंदे इहा ॻाल्हि कई त साईं नमाज़ जे अंदरि बुरा ख़्यालात अचनि था त मुंहिंजे नमाज़ पढ़ण जो फ़ाइदो छा, त इन टाइम तां अलाह ताला जी रहमत खां परे थी वेंदो। नमाज़ हिकु अहिड़ी शइ आहे जंहिं सां बंदो अलाह ताला जी रहमत में दाख़िल थींदो आहे। त तमामु मुस्लमान जेकॾहिं नमाज़ पढ़नि बि था ऐं इन खां बावजूद बि नमाज़ जे अंदरि अजीब व ग़रीब ख़्यालात अचनि था त सर नमाज़ खे न छॾे वेंदो। नमाज़ हर हिकु सूरत में पढ़ी वेंदी। साईं, सस सां निकाह करणु जाइज़ आहे या न? बिल्कुलु हराम आहे। सस सां कंहिं बि सूरत जे अंदरि निकाह न थींदो ऐं सस सां ईअं सम्झो जेकॾहिं अगरि तव्हां कंहिं औरत सां निकाह कयो आहे ऐं तव्हांजो उन औरत सां निकाह थी वियो, हाणे तव्हांजी सस जो ज़िंदगी में बि तव्हां सां निकाह नथो थी सघे ऐं इहे अबदी रिश्ता आहिनि जेके हराम थी चुका आहिनि। साईं, असांजे ॻोठ में काफ़ी माण्हू मशीन ते क़ुर मजीद रखंदा आहिनि ऐं काफ़ी माण्हू कणिक जे देरे ते या सारियुनि जे देरे ते क़ुर हकीम रखंदा आहिनि तां त कोई बंदो उतां चोरी न करे। बिल्कुलु ग़लति आहे। क़ुर हकीम इन जे लाइ नाज़िल थियो आहे त बंदा इन खां नसीहत वठनि ऐं पंहिंजे आख़िरत जी ज़िंदगी खे बनाइनि। बाक़ी क़ुर हकीम इन जे लाइ नाज़िल बिल्कुलु न आहे थियो त तव्हां क़ुर मजीद खे कंहिं मशीन ते रखो, क़ुर मजीद खे देरे ते रखो ताकी चोरी न थिए। जेकॾहिं कंहिं बि ज़ालिम खे चोरी करणी आहे त क़ुर हकीम खे ॾिसंदो पोइ बि चोरी करे वेंदो। त क़ुर हकीम ताज़ीम वारी किताब आहे, इन जो अदब करणु खपे ऐं इन खे कंहिं बि क़िस्म जो देरे ते, मशीन ते ऐं कंहिं बि जॻह ते
उनखे न रखियो वञे हिफ़ाज़त लाइ, ताकी इन शयुनि जी हिफ़ाज़त थिए, बल्कि क़ुर हकीम खे पढ़े ऐं इन खां नसीहत हासिलु करे। साईं नंढे हूंदे चोरी कई हुई, हाणे अल्लाह जो ख़ौफ़ थियो आहे। ख़बर न आहे त केतिरनि माण्हुनि जा पैसा खाधा हूंदा, उहे पैसा कंहिंखे ॾियां। अगरि यादि अचनि था त नंढा में मां फ़लाणे माण्हुनि जा पैसा खाधा आहिनि ऐं उन्हनि जा पैसा बि यादि आहिनि, माण्हू बि यादि आहिनि, त उहे पैसा बिल्कुलु उन्हनि खे ॾेई करे बंदो जान पंहिंजी छॾाई। पर जेकॾहिं यादि बीहनि ई नथा त अल्लाह ताला जेतिरी वुसत ॾिनी आहे उहो बंदो सदको ऐं ख़ैरात करे। अगरि कोई कमाइण वारो न हुजे त असीं बैंक में पैसा रखे करे सूद वठी सघूं था या न, उहो अमल कीअं आहे? बिल्कुलु ग़लति आहे। कंहिं मुस्लमान जे लाइ जाइज़ न आहे त कमाइण वारो कोई बि न आहे, हाणे असां 10-12 लख बैंक में रखे करे उतां सूद वठी करे पोइ उन पैसनि खे असां खाईंदा रहूं। बिल्कुलु ग़लति आहे। जेके पैसा आहिनि उन्हनि खे तव्हां हलाल जे तरीक़े सां खाओ, इनशाअल्लाह अॻिते अल्लाह ताला तव्हांखे वुसत ॾींदो, अल्लाह ताला माल ॾींदो। छाजे करे त रिज़िक जो ज़िम्मो जेको अल्लाह ताला खयों आहे, ऐं रिज़िक हलाल जे ज़रिए सां उनखे हासिलु कयो ऐं हलाल जे ज़रिए सां उनखे खाओ। बाक़ी हाणे पैसा जेकॾहिं आहिनि उन पैसनि खे बैंक में रखे करे उतां लोन या सूद वठी करे खाइणु, इन सूरत में तव्हां अल्लाह ताला जी रहमत खां परे थींदव ऐं इन खां बचणु खपे तमामु मुस्लमाननि खे। साईं मां माज़ूर आहियां, छा घर में नमाज़ पढ़ी सघां थो या न? जेकॾहिं बिल्कुलु बंदो घुमी नथो सघे ऐं फ्री नथो सघे ऐं अची वञी नथो सघे मस्जिद ताईं, उन सूरत में बंदो घर में नमाज़ पढ़ी सघे थो, गुंजाइश आहे। ऐं इस्लाम जेकी आहे गुंजाइश ॾिनी आहे। जेकॾहिं पेरनि खां माज़ूर आहे, हथनि खां माज़ूर आहे या अखियुनि खां माज़ूर आहे, मस्जिद में अची नथो सघे, उन सूरत में तव्हां नमाज़ूं घर में पढ़ी सघो था, कंहिं क़िस्म जो कोई बि मसइलो न आहे। अगरि को माण्हू कंहिं इंसान खे ख़्वाब में मरंदो ॾिसे त उनजो मतिलबु छा आहे? साईं ख़्वाबी ताबीर जेको आहे, कंहिं ख़्वाबी ताबीर वारे खां पुछा कयो, ऐं मां त बिल्कुलु ताबीर न आहियां कंदो। बाक़ी इहा हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां पियो त जेको ख़्वाब असां ॾिसंदा आहियूं त फ़लाणो बंदो मरे थो, त यकीन न आहे त उहो मरंदो, छो त ख़्वाब जी नौबत अॻिते वेंदी आहे। ख़्वाब जी जेकी क्वालिटी आहे, कैफ़ियत आहे, उहा हिकु ॿी हूंदी आहे। त जंहिं बंदे खे तव्हां ख़्वाब में मरंदे ॾिसो था त यकीनी तौर ते इहो मरंदो न। छाजे करे हिकु औरत आई नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि, उन चयो या रसूल अल्लाह, मां ख़्वाब ॾिठो आहे त तव्हांजे जिस्म जो टुकड़ो किरी करे ऐं मुंहिंजी गोद में पियो आहे ऐं जंहिंजे लाइ मां ॾाढी परेशान आहियां। त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, अनक़रीब मुंहिंजी न्याणी खे पुटु थींदो, उनजी पालना तूं कंदीअ। हालांकि ज़ाहिरी एतबार सां ख़्वाब ॾिसो त ख़्वाब याने ॾुखियो ख़्वाब थो लॻे, नामुनसिब ख़्वाब थो लॻे, पर नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, अनक़रीब मुंहिंजी न्याणी खे पुटु थींदो, इमाम हसन, उनजी तरबियत ऐं पालना तूं कंदीअ। त ख़्वाब जी ताबीर इन तरफ़ वेंदी आहे। साईं वुज़ू में गाना ॿुधी सघूं था या न? अगरि कोई बंदो वुज़ू करे इन खां पोइ गाना ॿुधे, छा वुज़ू फ़ासिद थींदो या न? वुज़ू करे पोइ जेकॾहिं गाना ॿुधे थो त वुज़ू फ़ासिद न थींदो। हिकिड़े बंदे वुज़ू कयो, इन खां बाद में ॿाहिरि निकितो, कंहिं मर्द जी ओघड़ ते नज़र पई या कंहिं औरत जी ओघड़ ते नज़र पई या पंहिंजी ओघड़ ते नज़र पई, इन सूरत में वुज़ू फ़ासिद न आहे थींदो। हा, बहितर आहे त वुज़ू बंदो चेंज करे। कंहिं बंदे वुज़ू कयो, इन खां बाद में गाना ॿुधा या फिल्म ॾिठी, उन सूरत में बहितर आहे त वुज़ू चेंज करे। छाजे करे? इन सूरत में वुज़ू फ़ासिद त न आहे थियो, पर वुज़ू जी जेकी असुली नूरानियत आहे उहा ख़तमु थी चुकी आहे। साईं मुंहिंजी शादी थियल आहे, पर आउं ॿी शादी हिकु बेवा औरत सां करणु चाहियां थो, पर मुंहिंजा वालिदेन ऐं घरवारी इजाज़त नथी ॾिए, त उन सूरत में मां छा कयां? शादी करणी आहे त जान छॾा, बाक़ी जेकॾहिं मशवरो कंदे पीउ खां ऐं माउ खां ऐं घरवारी खां, पोइ क़यामत ताईं जेको आहे हिकु शादी ते वेठो हूंदी। शादी करणी आहे जेकॾहिं एतिज़ाल करे सघे थो ऐं तोखे यकीन लॻे थो त ॿी शादी जे अंदरि मां एतिज़ाल कंदुमि, अदुल इंसाफ़ करे सघंदुमि ॿिनि घरवारनि जे दरमियान, त सर शादी करे सघो था, 2 करे सघो था, 3 बि करे सघो था। पर असांजे मुआशरे में ज़्यादा ॾिठो वञे थो त बंदा 2 शादियूं करे, 3 शादियूं करे, पोइ हिकिड़ी घरवारी खे जेको आहे ज़्यादा फोकस कनि था ऐं ॿिनि खे जेको आहे बिल्कुलु ध्यानु ई नथा ॾियनि। त इन सूरत में बिल्कुलु ग़लति अमल आहे ऐं इन सूरत में तव्हां ज़ालिम थियो था। पोइ कंहिं क़िस्म जो कोई बि शरीयत इजाज़त न आहे ॾिनी त तव्हां जेको आहे 2 या 3 या 4 शादी कयो। साईं मूंखे तमामु घणा विसविसा ईंदा आहिनि, कॾहिं नबी जे बारे में, कॾहिं अल्लाह जे बारे में, उन जेको हल ॿुधायो। विसविसा जेको ईंदा रहंदा आहिनि, इन में जेको आहे बंदो इस्तग़फ़ार करे ऐं अल्लाह ताला जो ज़िक्र करे ऐं नमाज़ी पाबंदी करे, बाक़ी विसविसनि खां बंदो बची कोई बि नथो सघे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने जे अंदरि हिकु साहबी हुयो, उन इहा ॻाल्हि कई त या रसूलल्लाह, मूंखे अल्लाह जे बारे में ऐं तव्हां रसूल जे बारे में अजीब व ग़रीब विसविसा ईंदा आहिनि। त पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया, छा उन विसविसनि खे तूं तस्लीम करे थो? त उन साहिबी चयो, न या रसूलल्लाह, मां तस्लीम कीअं कंदुमि? त
त पोइ अलाह जे नबी फरमायो इहा जेको आहे ईमान जी निशानी आहे। विस विसा अचनि ताईं दिलि उनखे तस्लीम न करे त इहा ईमान जी हिकिड़ी निशानी आहे। बाक़ी विस विसा ईंदा रहंदा, बंदो तौबा इस्तग़फ़ार कंदो रहे। मस्जिद जे आॾो घरु ठाहिणु कीअं आहे? जेकॾहिं पंहिंजी प्लाट आहे, पंहिंजी प्रॉपर्टी आहे, मस्जिद जे बिल्कुलु मेराब जे एन में ई आॾो प्लाट पियो आहे, उहो प्लाट तव्हांजो पंहिंजो आहे, उन जे आॾो घरु ठाहिण में कंहिं क़िस्म जो कोई बि माने न आहे। शर्त आहे त मस्जिद जो प्लाट न हुजे। मस्जिद जो प्लाट आहे त उन में त पोइ कब्ज़ो आहे। बाक़ी मस्जिद जे आॾो ई तव्हां प्लाट ख़रीद कयो आहे, घरु ठाहे सघो था, कोई बि मसइलो उन जे अंदरि न आहे। साईं, जानवर जो रूह कब्ज़ केरु कंदो आहे? तमामु मख़लूक़ात जो रूह जेको कब्ज़ कंदो आहे उहो मलकुल मौत आहे। इज़राइल अलैहिस्सलाम तमामु इंसाननि ऐं तमामु मख़लूक़ात जो रूह इज़राइल अलैहिस्सलाम ई कब्ज़ कंदो आहे। इन जी डिटेल जेको आहे क़ुरान हकीम में ऐं हदीस में मौजूदु आहे। किस्तनि ते मोबाइल जो कारोबार करणु कीअं आहे? छा शरीयत में जाइज़ आहे? जेकॾहिं वक़्तु मुयन थो कयो वञे ऐं पैसा बि मुयन कया वञनि था ऐं टाइम ते ओतिरा ई पैसा वरिता वञनि था ऐं उन पैसनि जे अंदरि कंहिं क़िस्म जी कोई बि ज़्यादती नथी थिए त किस्तनि ते कारोबार करणु बिल्कुलु जाइज़ आहे। ओधर ते कारोबार करण बि जाइज़ आहे, भले उन जे अंदरि रक़म वधाई वञे। मसइलन तौरु हिकिड़ी मोबाइल आहे 50,000 जी आहे, किस्तनि ते 60,000 ते मिले थी, 70,000 ते मिले थी, या ओधर ते 60,000 ते मिले थी, 70,000 ते मिले थी, त बिल्कुलु जाइज़ आहे, कंहिं क़िस्म जो कोई बि हराम अमल न आहे। साईं, हिकु शख़्स दीनदार बि आहे ऐं 5 वक़्त नमाज़ी बि आहे, चवे थो त अल्लाह खे माफ़ु करण में कुन फ़यकून जी देरि लॻंदी, बसि अल्लाह पाक आज़माए पियो, उहो लफ़्ज़ कीअं आहे? ॾिसो, अल्लाह ताला बिल्कुलु जेको आहे माफ़ु कंदड़ आहे, पर अल्लाह ताला कुझु हिते दुनिया जे अंदरि उसूल ॿुधाए छॾिया आहिनि। हिकिड़ो बंदो जेकॾहिं शराब, ज़िना ऐं मासियत ऐं क़त्ल जे अंदरि फाथल आहे त ईअं न आहे त अल्लाह ताला हिनखे माफ़ु करे छॾे। अल्लाह ताला जज़ा ऐं सज़ा जो कुझु उसूल जेको आहे रखिया आहिनि। हाणे जेकॾहिं बंदो तौबा इस्तग़फ़ार करे थो, अल्लाह ताला जेकॾहिं माफ़ु करे त अल्लाह ताला खां कोई पुछा करण वारो न आहे। बाक़ी ईअं न आहे त अल्लाह ताला लाज़मी जेको आहे माफ़ु करे। अल्लाह ताला पूरी काइनात जे मथां ग़ालिब आहे ऐं अल्लाह ताला हिन दुनिया खे इन जे लाइ बनायो आहे ताकी मां ॾिसां तव्हां में बहितरीन अमल केरु थो करे। यकीन तौर ते जेकॾहिं कोई बंदो बुराई कमाईंदो त क़यामत ॾींहुं पंहिंजी बुराई खे ॾिसंदो, ऐं जेकॾहिं कोई बंदो नेकी कंदो त अल्लाह ताला उनजी नेकी खे बिल्कुलु ज़ाया न कंदो। बाक़ी ईअं बि न आहे त अल्लाह ताला सभिनी गुनाहगारनि खे माफ़ु करे छॾे। जेकॾहिं अल्लाह ताला माफ़ु करे, अल्लाह ताला खां कोई पुछा करण वारो न आहे। पर जेकॾहिं अल्लाह ताला माफ़ु नथो करे त उहो अल्लाह ताला आदिल आहे, क़यामत ॾींहुं अल्लाह ताला इंसाफ़ कंदो। बाक़ी हाणे काफ़ी जेके असांजे इलाइक़े में सूफ़ी आहिनि, जेके सिर्फ़ु इहा ई ॻाल्हि कंदा आहिनि, बसि साईं अल्लाह ताला माफ़ु कंदो, ऐं तौबा इस्तग़फ़ार बि न कंदा आहिनि, न ई जेको आहे नमाज़ पढ़ंदा आहिनि, बसि साईं अल्लाह ताला असांखे माफ़ु कंदो। साईं अल्लाह ताला रहमान आहे, रहीम आहे, पर अल्लाह ताला कुझु दुनिया जे अंदरि उसूल रखिया आहिनि। अल्लाह ताला कंहिंजी नेकी खे बि ज़ाया न कंदो, ऐं जेकॾहिं कंहिं अगरि गुनाह कयो आहे, उहो क़यामत ॾींहुं उनजो गुनाह उनजे आॾो जेको बीठो हूंदो। बाक़ी हमेशह अल्लाह ताला खां बंदो ख़ौफ़ करे, इस्तग़फ़ार करे ऐं अल्लाह ताला जे आॾो रुजू करे। जेकॾहिं चंपल उबती पई हुजे त उनखे सुबतो करणु छा ज़रूरी आहे? कंहिं क़िस्म जो कोई बि ज़रूरी न आहे। हिकिड़ा माण्हू तोहिन सम्झंदा आहिनि त हीअ चंपल जो पादर ऊंधो पियो आहे, हाणे हिनखे सुबतो कयो वञे, कोई मसइलो न आहे। जेकॾहिं चंपल जो पादर ऊंधो पियो आहे, कोई बंदो उनखे सिधो करे थो, ठीकु आहे, पर जेकॾहिं कोई उनखे सिधो नथो करे त कंहिं क़िस्म जो कोई बि मसइलो न आहे। इनखे वरी एब सम्झो वेंदो आहे यार हे को गुनाह आहे, कंहिं क़िस्म जो कोई बि गुनाह न आहे। चंपल आहे, जेकॾहिं सिरी पई हुजे त बि ठीकु आहे, उबती पई हुजे त बि ठीकु आहे, कोई मसइलो न आहे। अगरि को मुस्लमान गैर मुस्लिम औरत सां ज़िना करे, छा उनजो गुस्ल लही वेंदो या न? काफ़ी माण्हू चवंदा आहिनि त उनजो गुस्ल उन सूरत में लहंदो जॾहिं हिकु सिर जे मथां गुस्ल कंदो रहे ऐं उहा सिर जॾहिं ॻरी वञे पोइ हे पाक थींदो। बिल्कुलु इहा ग़लति ॻाल्हि आहे। चाहे मुस्लमान औरत सां ज़िना करे या गैर मुस्लिम सां करे, गुनाह गुनाह आहे। अल्लाह ताला जी रहमत खां इहो बंदो परे वेंदो, बाक़ी उहो जनाबत खां पाक थी वेंदो। सर, इहा हिकिड़ी कंहिं इंसान जी ग़लति पटी आहे त हिकिड़े बंदे गैर मुस्लिम औरत सां ज़िना कई, हालांकि फेल बुरो आहे, इंतिहाई कबी फेल आहे, बाक़ी उहो जनाबत खां पाक थी वेंदो। यार, किथे लिखियलु आहे त इहो बंदो जेको आहे त 40 साल ताईं गुस्ल कंदो रहे ऐं बाद में जेको आहे पाक थींदो? बिल्कुलु ईअं न आहे। कंहिं बंदे बुराई कई आहे, अल्लाह ताला जी रहमत खां परे थींदो ऐं इंतिहाई कबी फेल आहे, उनखे तौबा इस्तग़फ़ार करणु खपे ऐं पंहिंजे इन गुनाह ते शर्मिंदा थियणु खपे। बाक़ी इन जो जनाबत वारो जेको तड़ आहे उहो गुस्ल करण सां ई, पहिरें गुस्ल सां ई उहो बंदो जनाबत खां पाक थी वेंदो
ऐं जिस्म जो पाक थी वेंदो। हाणे उहो नमाज़ बि पढ़ी सघे थो ऐं ज़िक्र अस्कार बि करे सघे थो। बाक़ी प्लस में इहा ॻाल्हि यादि रखो, ज़िना हिकु उहो फेल आहे जंहिं ते बंदो अलाह ताला जी कावड़ में ईंदो आहे। अलाह ताला जी रहमत खां उहो बंदो परे रहंदो आहे। अलाह ताला तमामु मुस्लमाननि खे इन कबी फेल खां बचाए। अगरि घरवारी हेज़ में हुजे ऐं मुड़ुसु हुनखे तलाक ॾिए, छा तलाक थी वेंदी या न? तलाक थी वेंदी साईं। घरवारी जेकॾहिं पाकाई में आहे या घरवारी हेज़ जे दौरान आहे या घरवारी हामला आहे, इन सभिनी सूरतुनि में जेकॾहिं मुड़ुसु औरत खे 3 मरतबा तलाक ॾेई चुको आहे, इहा औरत हुनजे लाइ हराम थी वई। हाणे इहा औरत वञी करे ॿिए हंधि निकाह कंदी इद्दत खां बाद में, ऐं उन मुड़ुसु पंहिंजी रज़ा सां जेको आहे तलाक ॾिनी, वरी औरत जेको आहे इद्दत में वेहंदी, पोइ जेको आहे पहिरें मुड़ुस सां निकाह में अची सघे थी। बाक़ी जेको आहे ईअं नथी अची सघे। मैयत जा कपिड़ा के मदरसे जे तालिब खे ॾियणु कीअं आहे? बिल्कुलु बहितर आहे। मैयत जा कपिड़ा, अहिड़ी तरह मैयत जो जेको बि सामान आहे, मदरसे जे तालिब इल्म खे कंहिं ग़रीब खे ॾियणु अजुर सवाबु आहे ऐं अलाह ताला यकीन तौर ते तव्हांखे अजुर सवाबु ॾींदो। ऐं जेतिरो थी सघे मदरसे जे तालिब इल्म सां, ख़ासि करे उहे मदरसा जेके इंतिहाई गुरबत जे शिकार आहिनि, उनमें वञी करे तालिब इल्म खे बंदो पैसा ॾियण जी बि कोशिशि करे अलाह जी रज़ा लाइ, ऐं जेको थी सघे उन्हनि खे लिबास बि पाराए। यकीन तौर ते इन में तव्हांजो इल्मु जेको हो पढ़नि था उन में तव्हांजो हिसो रहंदो। साईं, हिकिड़ो कर्ज़ु लहे नथो, मस वरी ॿियो कर्ज़ु मथां चढ़े थो, उनजो को हल ॿुधायो। सभ खां पहिरियां नमाज़ जी पाबंदी कर ऐं ज़िक्र अस्कार कर, ऐं हिकु जेको आहे वज़ीफ़ो ॿुधायां थो, उन वज़ीफ़े खे इनशाअल्लाह हर फजर नमाज़ खां बाद में 7 मरतबा पढ़। इनशाअल्लाह तुंहिंजे रिज़िक जे अंदरि बरकत बि अची वेंदी ऐं कर्ज़ बि जेको लही वेंदो। इहो उहो हिकु वज़ीफ़ो आहे जंहिंखे काफ़ी दोस्तनि कयो, यकीन तौर ते उनजो कर्ज़ बि लही वियो ऐं अलाह ताला उनखे ख़ुशहादगी बि ॾिनी। उन वज़ीफ़े जा अल्फाज़ इहे आहिनि: अल्लाहुम्मा मकफ़ीनी बिहलालिका अन हरामिक व अग़नीनी बिफ़ज़लिका अम्मन सिवाक। 7 मरतबा फजर नमाज खां बाद में जेको बि बंदो इनखे पढ़ंदो, अलाह ताला हिनखे रिज़िक जे अंदरि ख़ुशहादगी ॾींदो ऐं अलाह ताला हिन जा कर्ज़ आसानी सां लाहे छॾींदो। त तमामु मुस्लमान अमाल खे वठनि। हाणे पुछा त मिंट कंदा आहिनि, साईं कर्ज़ कीअं लहे, रिज़िक के अंदरि बरकत कीअं अचे? जॾहिं अमाल ॿुधायूं था, चवंदा साईं इहा अमाल बि जेको आहे तव्हां पढ़ो। हाणे साईं जेकॾहिं इहा अमाल असां ई कंदासीं त यकीन तौर ते फ़ाइदो असांखे ई थींदो। त नमाज़ जी पाबंदी कयो, ज़िक्र अस्कार कयो ऐं जेको वज़ीफ़ो ॿुधायो आहे इन ते अमल कयो। इनशाअल्लाह अलाह ताला बहितरी जो मामिलो कंदो। मुफ़्ती साहिबु, अगरि घरवारी सां हमबिस्ती करण वक़्तु मनी ख़ारिज न थिए त छा पोइ गुस्ल वाजिबु थींदो या न थींदो? ॾिसो, घरवारी सां जेकॾहिं कंहिं बि बंदे जिमा कई आहे ऐं घरवारी सां जिमा कई यानी उज़वे जे अंदरि दाख़िल थी वियो, त हाणे अगरि औरत खे बि इंज़ाल न थियो आहे, मर्द खे बि इंज़ाल न थियो आहे, पर ॿिन्हिनि जे मथां गुस्ल जेको आहे फ़र्ज़ु थी वेंदो। हाणे काफ़ी साथी इहे बि सवाल कंदा आहिनि, साईं इंज़ाल त जेको आहे नाहे थियो न। ॾिसो, जनाबत जे लाइ इंज़ाल जेको आहे शर्त नाहे, बसि उज़वे जे अंदरि दाख़िल थी वियो त मथां जेको आहे गुस्ल लाज़िम थी वियो। क़बर ते दाल चांवर सवाब जी नीयत सां रखणु कीअं आहे? ठीकु आहे, अलाह ताला अजुर सवाबु ॾींदो। जेकॾहिं कोई बि बंदो क़बर ते वञी करे दाल ऐं चांवर छटे थो ऐं पखी उहे खाइनि था, यकीन तौर ते अलाह ताला अजुर सवाबु ॾींदो। बाक़ी जेको आहे सिर्फ़ु इन ते बि गुज़ारो न कयो। अलाह ताला मालदार बनायो आहे त कंहिं अहले इल्म जे मथां रक़म ख़र्चु कयो ऐं ख़ासि करे मदरसनि अंदरि जेके तालिब इल्म पढ़नि था उन्हनि जे मथां जेको आहे रक़म कुझु लुटायो ऐं उनखे लिबास पारायो, बहितर खाधो खारायो। अलाह ताला वालिद साहिब जे लाइ आसानी जो मामिलो फ़रमाईंदो। अगरि कोई मुड़ुसु पंहिंजी घरवारी खे 3 तलाकूं ॾेई करे बाद में बि उनखे घर में रखे ऐं उन सां ज़ाल मुड़ुस वारा तालुकात बि अपनाए, त उनजे बारे में छा हुकुम आहे? साईं, बिल्कुलु इंतिहाई वॾो कबीरा गुनाह आहे। मुड़ुस जेकॾहिं घरवारी खे साफ़ तौर ते 3 मरतबा तलाक ॾिनी आहे त मुड़ुस खे थोरो हया ऐं शर्म थियणु खपे त हाणे जेको आहे घरवारी खे घर मां कढी छॾे। बसि हाणे इहा तुंहिंजी घरवारी नाहे, हाणे तुंहिंजी निकाह खां निकिरी चुकी आहे। पर जेकॾहिं बदमाशी करे पोइ बि घरवारी खे रखे वेठो आहे त उन सां हाणे तूं ज़िना थो करें, मोहकारो थो करें ऐं जेकी औलाद पैदा थींदी उहा नाजाइज़ औलाद पैदा थींदी। त तमामु जेको आहे मुस्लमान इन मामले खे, इन मसइले खे नॉर्मल न वठनि बल्कि सीरियस वठनि। जॾहिं 3 मरतबा तलाक थी वई आहे, तुंहिंजी घरवारी निकाह में नाहे। हाणे इहा औरत छॾियो त इहा औरत ॿिए हंधि किथे निकाह करे। जॾहिं तूं 3 मरतबा तलाक ॾिनी त
त हाणे वरी कहिड़े मुंहं सां उन औरत खे घर में थो रखी। बाबा 3 मरतबा तलाक ॾियण खां बाद में औरत जेकी आहे निकाह खां निकिरी वेंदी आहे, निकाह में नाहे रहंदी। हाणे उहा ज़ाल नाहे, बल्कि हाणे इहा जीअं ॿार आम औरतूं तुंहिंजे निकाह में न आहिनि, इहा बि हाणे तुंहिंजे निकाह में बिल्कुलु नाहे। त मां वाज़े तौर ते ॿुधाइणु चाहियां थो, जेकॾहिं कंहिं बि मुड़ुसु पंहिंजी घरवारी खे 3 मरतबा तलाकूं ॾेई चुको आहे त उनजे लाइ बहितर आहे त उन औरत खे घर मां कढी छॾे, छाजे करे इहा हिन जे निकाह में नाहे। हाणे वञी करे ॿिए कंहिं औरत सां निकाह करे, जेकॾहिं बदमाशी करे पोइ बि उन घरवारी खे रखे वेठा आहियो घर में ऐं ज़ाल मुड़ुस वारा तालुकात अपनायो था, त इहा ज़िना आहे सर। औलाद जेकी पैदा थींदी उहा नाजाइज़ औलाद पैदा थींदी। ऐं मां त नौजवान खे अक्सर ॿुधाईंदो आहियां, तव्हांजी खोपड़ी जेको आहे ख़राबु नेट छा ते थिए थी, जॾहिं एतिरा ई तव्हां पाण खे काबू कान सम्झो था त मुंड में जेकी तूं तलाक ॾिनी आहे त हाणे कहिड़े मुंहं सां औरत खे घर में रखे वेठो आहे। मुंड में तलाक ॾिनी, मामिलो वियो। हाणे तुंहिंजी घरवारी उहा आहे ई न। हाणे महिल सां जेको तूं ॿिए हंधि निकाह करण जी कोशिशि कर। ऐं काफ़ी जेको आहे बेशरम जेको आहे मर्द, जंहिंखे ज़रे बराबरि बि हया नाहे, घरवारी खे 1 मरतबो न बल्कि 10 मरतबा तलाकूं ॾेई करे ऐं पोइ वरी चवंदा आहिनि त बाबा असां कसम खणूं था असां जेको तलाक न ॾिनी। हाणे थोरो जेको शर्म कयो, इस्लाम खे जेको आहे नॉर्मल न वठो। अल्लाह ताला जा जेके अहकाम आहिनि उनखे मज़बूती सां जेको खणो। जेकॾहिं अगरि तूं क़ुर खणी करे पहिरियों तूं तलाक ॾिनी आहे, हाणे जेकॾहिं क़ुर बि खणे थो त क़यामत एॾी तुंहिंजो हशर वॾो ख़राबु थींदो। बाबा तलाक ॾिनी आहे, तलाक ॾिनी आहे, ॻाल्हि ख़तमु आहे। जेकॾहिं मुड़ुसु कंहिं बि औरत खे तलाक ॾिनी आहे त वाज़े तौर ते ॿुधाए त हा वाक़ई मां तलाक ॾिनी आहे, मामिलो ख़तमु। इहा औरत वञे ॿिए हंधि निकाह करे। जॾहिं हाणे तव्हां औरत खे छॾणु नथा चाहियो त पहिरियों तूं तलाक छो ॾिनी हुई? तलाक थी वई बाबा, मामिलो ख़तमु आहे। हाणे जेकॾहिं औरत खे तलाक खां बाद में बि घर में विहारे वेठा आहियो त हे तव्हांजी बदमाशी चइबी, हे तव्हांजी गुंडागर्दी चइबी। यादि रहणु खपे, दुनिया जे हर हिकु इंसान सां तव्हां मुंहुं ॾेई सघो था, क़यामत ॾींहुं अलाह सां जेको आहे मुंहुं कंहिं क़िस्म जो कोई बि ॾेई न सघंदो। त यौम मशर वारे ॾींहं खां जेको आहे ख़ौफ़ कयो। जेकॾहिं घरवारनि खे 3 तलाकूं थी चुकियूं आहिनि त महिल सां जेको उन्हनि खे फारिग करे छॾियो। अल्लाह ताला तमामु मुस्लमान खे सम्झ नसीब अता फरमाई। क़ब्रिस्तान में क़ुर मजीद जी तिलावत करणु कीअं आहे? यादि रहणु खपे, जेकॾहिं कोई बि बंदो क़ब्रिस्तान ते वञी करे क़ुर जी तिलावत करे थो त मैयत खे जेको अजर सवाबु मिलंदो। पर जेकॾहिं अगरि तव्हां पंहिंजे वालिद साहिब जी क़बर खां, जेकॾहिं अगरि तव्हां पंहिंजे वालिद साहिब जी क़बर खां 1000 किलोमीटर परे वेठा आहियो, उतां जेकॾहिं तिलावत कयो था ऐं दुआ कयो था, अल्लाह ताला उतां बि जेको आहे वालिद साहिब जे क़बर ते रहमत मोकिले सघे थो। अल्लाह वटि इहा शइ बईद न आहे। इहो मामूल लाज़मी न बनायो वञे त मां क़बर ते वञी करे अॿे जे लाइ जेको आहे तिलावत कयां। तव्हां मस्जिद में आहियो, वालिद साहिब जी क़बर खां 50 किलोमीटर परे आहियो, 100 किलोमीटर परे आहियो, 1000 किलोमीटर परे आहियो, उते जेकॾहिं तव्हां परे एतिरो रही करे उते बि जेकॾहिं तिलावत कयो था ऐं उहो क़ुर जो हिसो पंहिंजे वालिद साहिब खे ईसाल सवाब ते बख़्शो था, अल्लाह ताला वालिद साहिब खे 1000 किलोमीटर परे ते बि अल्लाह ताला रहमत ॾींदो, सवाबु ॾींदो ऐं अजुर ॾींदो। बाक़ी क़ब्रिस्तान ते वञी करे लाज़मी इन रुटीन खे बनाइणु इहो किथां बि जेको साबित न आहे। साईं, ऊंदहि में नमाज़ पढ़णु कीअं आहे? छा ऊंदहि में नमाज़ पढ़ण सां नमाज़ थी वेंदी या न? नमाज़ थी वेंदी, पर बहितर आहे रोशनी करे बंदो पोइ नमाज़ पढ़े, छाजे करे जॻह जी ख़बर त पए न। एतिरी ऊंदहि न हुजे जो बंदो नमाज़ पढ़े, इन खां बाद में क़िबले जे रुख खां ई जेको आहे हटी वञे। जेकॾहिं क़िबले जे रुख खां ई हटी वियो त नमाज़ जेको आहे पोइ न थींदी। त बहितर आहे रोशनी में नमाज़ पढ़ी वञे। पर जेकॾहिं इंतिहाई मजबूरी आहे, अंधेरी आहे पर थोरी अंधेरी आहे, एतिरी ख़बर पवे थी त खाना काबा मंझि आॾो आहे, यानी क़िबलो मुंहिंजो दुरुस्त आहे ऐं नमाज़ पढ़ण वारी आसार जॻह बि जेको ज़ाहिर थिए थी त हे मसइलो आहे, हिते मां सजदो ॾियां थो, त पोइ जेको नमाज़ थी वेंदी, कंहिं क़िस्म जो कोई बि मसइलो न आहे। पर एतिरी अंधेरी आहे जो बिल्कुलु ख़बर ई नथी पवे त क़िबले जो रुख कहिड़ी तरफ़ आहे, मां बीठो किथे आहियां, त पोइ रोशनी करे बाद में नमाज़ पढ़ी वञे। छा क़यामत में सभ खां पहिरियां जहन्नम में आलिम वेंदा? छा इहा हदीस आहे या न? यादि रहणु खपे त अल्लाह ताला अहल इल्म खे तमामु वॾी फ़ोक़ियत ऐं फज़ीलत ईंदी आहे। त जंहिंखे अल्लाह ताला इल्मु ॾिनो आहे त नेठि अल्लाह ताला उन्हनि जे अंदरि का शइ ॾिठी आहे। ईअं न आहे त जहन्नम में सभ खां पहिरियां पहिरियां ई अहल इल्म वेंदा। इहो उन्हनि जे बारे में आहे जंहिं अल्लाह ताला जी शरीयत खे तब्दील कयो, जंहिं अल्लाह ताला जे अहकाम खे चेंज कयो, त अहिड़े ई बंदे खे जहन्नम में सभ खां पहिरियां पहिरियां विधो वेंदो। छाजे करे? जंहिंखे अल्लाह ताला वॾी फज़ीलत ॾींदो आहे, जंहिंखे अल्लाह ताला वॾो मक़ाम ॾींदो आहे, जेकॾहिं अगरि पंहिंजे मक़ाम खे न सुञाणे
ऐं उन शरीयत जे अंदरि हेरा फेरी करे ऐं उन शरीयत जे अहकाम खे चेंज करे, पोइ यकीन तौर ते इहो सज़ा जो मुस्तहिक बनिस्बत ॿियनि खां सभ खां पहिरियां इहो थींदो। त बाक़ी इहा हदीस जो इहो इशारो बिल्कुलु न आहे त हिन ज़माने में जेके बि आलिम आहिनि त सभ खां पहिरियां उहे जनम में वेंदा, बल्कि अलाह ताला अहले इल्म जी फ़ज़ीलत बयानु कई। इन्नमा यख्शा अल्लाहु मिन इबादिहिल उलमा, अलाह ताला खां जेके सभ खां ज़्यादा में ज़्यादा ख़ौफ़ कंदा आहिनि उहे अहले इल्म हूंदा आहिनि। अलाह ताला हिते अहले इल्म जी फ़ज़ीलत बयानु कई ऐं जंहिंजी फ़ज़ीलत अलाह ताला क़ुरान हकीम में बयानु करे, छा इहो मुमकिन आहे इहे सभ खां पहिरियां इहे जनम में वञनि? न, बिल्कुलु इन हदीस खे बल्कि सम्झणु खपे त इहे उहे बंदा जंहिंखे अलाह ताला इल्म सां नवाज़ियो, पर उन्हनि पंहिंजे इल्म जे अंदरि ख़यानत कई, शरीयत खे मटायो, शरीयत खे चेंज कयो, शरीयत जे अहकाम खे ॿिए रुख जी तरफ़ वठी विया। त यकीन तौर ते अलाह ताला क़यामत जे ॾींहुं सभ खां पहिरियां इन्हनि खे जनम जे अंदरि दाख़िल कंदो। बाक़ी इहो मतिलबु हरगिज़ न आहे त हिन ज़माने जे अंदरि जेके मुस्लमान जा अहले इल्म आहिनि, आलिम आहिनि, मुफ़्ती आहिनि, सभ खां पहिरियां इहे जेको जनम में वेंदा। इहा ॻाल्हि बिल्कुलु ग़लति आहे। अलाह ताला तमामु मुस्लमान खे सम्झ नसीब अता फ़रमाए।